में मिठड़ा वाह मां पानी भरींदे पेर तिरकण सबब औरत बुढ़ी फौत। जुडो वेझो ॻोठ हौत चरवाण में 3 ॿारनि जी माउ 30 साला नारी सुगराज़ाल हाजी खान हौत घर भरिसां मिठड़ा वाह मां पानी भरी रही हुई तो ओचितो पेर तिरकण सबब वाह में किरी पई। औरत जे रड़ियन ते माल चारींदड़ धनारन औरत खे वाह मां कढी ॿाहिरि कढियो, जंहिं बाद वारसन फौरी तौर औरत खे जुडो RHC मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि पारां औरत जे फौत थियण जी तस्दीक कई वई। होॾांहुं ज़रूरी कार्रवाई बाद औरत जो लाश वारसन हवाले कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ हौत चरवाण में पाणी जी सहूलियत न हुजण सबबि हुन खां अॻु बि पाणी भरींदे हिकु औरत ऐं हिकु मासूम ॿारड़ो फौत थी चुका आहिनि। ही टियों वाक़ियो पेश आयो आहे। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ में पीअण जे पाणी जी सहूलियत मुहैया करे इंसानी जानियूं बचायूं वञनि।